शेयर कर। अस्सलाम वालेकुम। जी तो गाज़ी खान मरकंड भरसा ही जेका मीरवा जी पुल तां ही जेको पंहिंजे ठाहिनि था वाटर कोर्स पका कनि था, उन्हनि जो हिकिड़ो ट्रैक्टर गुज़रियो आहे जंहिं में ब्लॉक रखियलु आहे ऐं पुल ज़बून हुअण सबबु ही जेको आहे ट्रैक्टर वञी किरियो आहे ऐं सॼी पुल ड्रही पट थी विया, जॾहिं त को बि जानी नुक़सानु न थियो आहे केरु कयो आहे। सो ही ट्रैक्टर सॼो दस्त थी वियो आहे। हिन में अंदरि हिन में केतिरा ई लेबर वग़ैरह पिणु वेठल हो ऐं हिते ॻोठाणा पिणु बची विया आहिनि हिन हादसे में। हीउ वॾो हादसो पेश आयो आहे। हीउ तव्हां मनाज़िर ॾिसो, हीउ लाइव मनाज़िर मूंखे ॾिसी रहियो आहे। हादसो केरु पियो हलाए, ड्राइवर केरु आहे? वॾो हादसो पेश आयो आहे। हीउ सॼो ट्रैक्टर हलियो आहे। ख़ुदा न ख़ास्ता जेकर हीउ ट्रैक्टर थोरो हिनखे हितां कुंड खां हितां पंहिंजो महफ़ूज़ रहियो आहे, जेकर सॼो वञे हा त सॼो अंदरि हलियो वञे हा ऐं इंसानी जायूं पिणु ज़ाया थी पियूं सघनि। सो अफ़सोस आहे असांजे इदारनि ते, नाल इदारनि ते हीउ वॾो हादसो पेश आयो आहे। गाज़ी खान मरकंड में हीअ मूंखे लाइव मनाज़िर ॾेखारियो आहे। सो हादसे खां अलाह थियो जानी नुक़सानु न थियो आहे, बाक़ी माली नुक़सानु थियो आहे। हीउ ट्रैक्टर आहे जेको ब्लॉकनि सां भरियलु आहे। हीउ सॼो जेका मोरी आहे उहा ड्रही पट थी चुकी आहे। भाषा अचे भाउ? हा अचां थो। हीउ सॼो ट्रैक्टर जेको आहे ट्रैक्टर ट्राली हिन में मोरी में अंदरि हली वियो आहे ऐं मोरी सॼी ड्रही पट थी चुकी आहे। हीअ मां लाइव मनाज़िर ॾिसी सघो था। हीअ सॼी मोरी जी जेका दीवार हली आई आहे हेठां ड्रही वई आहे। त थोरो पोइते बीहूं त ईअं न वरी आ करे वरिते नड़ा तव्हां पोइते थी बीहो, हिते न बीहो, हे वरिते अची सघे थी भित। हिते ॿारनि खे न छॾियो, पोइते कयो। हिते ॿार न बीहो तव्हां, पोइते थियो हलो। हे किरी सघे थी, अंदरि हली सघे थी, अञा हली वेंदी नथी आहे। अच्छा परियां अच कोन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थोरो देरि पहिरियों हादसो पेश आयो आहे ऐं हिन में कहिड़ा तफ़सील मां वटि आहिनि, थोरो असांखे आगाह कजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त नाज़रीन हींअर मौजूदु आहियूं ज़िले कंबर शहदाद कोट जे तालके वारह जे ॻोठ गाज़ी खान मरकंड में, जिते मीरवा खां जेका पुल आहे उन ते अॼु ट्रैक्टर जेके वाटर कोरस जा ब्लॉक खयूं पियो अचे, उहो ड्राइवर जी गिफ़लत खणी चऊं या पुल जी जेका आहे सो कमज़ोरी चऊं त उन जे करे हीउ हादसो पेश आयो। पर उन में हादसे में जेको ड्राइवर सां गॾु जेके आयल मज़दूर हुआ उहे बची विया जान जे ख़तरे मां। ऐं जॾहिं त हींअर जेको तव्हां ॾिसी सघो था त इहे वाटर कोरस जा जेके ब्लॉक आहिनि उहे साम्हूं मीरवा खां हिकु नंढिड़ो वाटर कोरस आहे उन तरफ़ खयूं पिया वञनि, पर हीउ हादसो पेश आयो। ऐं हीअ पुल जी जेका सूरत हाल आहे इहा ई बीठी आहे। असां सवेर बि लाइव बीठा हुआसीं ॻोठ खानमंद खुआड़ में। असां तव्हांखे ॿुधायो त हितां जी जेका सिंध हुकूमत जी जेका रवियनि जे करे ऐं अण बराबरी जे करे इहा सूरत हालात ॻोठ खानमंद खुआड़ जूं ॿई मोरियूं यानी कि ॿई पुलूं टुटी भॼी चुकियूं आहिनि। ऐं साॻी ही त मेन पुल आहे मीरवा जो मेन जेको आहे सो वहकिरो पाणी जो निकिरंदो आहे। जेका हीअ पुल ठहियलु आहे ॻोठ खे ऐं ॿनियुनि ॿारनि खे मिलाईंदड़ वाहिद पुल आहे, उन जी इहा हालत ॾिसो। जेका ट्रैक्टर में अगरि कुझु ब्लॉक पिया आहिनि त उहे ब्लॉक वारो वज़न पुलूं नथियूं खणी सघनि ऐं केतिरियूं कमज़ोर थी चुकियूं आहिनि। इन मां अंदाज़ो पाण लॻायो या ते जेके ठेकेदार लॻल आहिनि असांखे उहे नाक़स मटीरियल मिलाए करे ऐं MPAs MNAs ऐं जेके कामोरनि जी कमीशन गॾी करे जेका उन्हनि खे ॾियनि था, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहे पुलूं अहिड़ियूं ई ठहंदियूं, दग रस्ता अहिड़ा ई ठहंदा जेके कंहिं बि वक़्तु वॾे वाक़े जे नुक़सान जो सबबु बणिजी सघनि था। असां जेके सो ही तव्हांखे बराए रास्त द एक्सपर्ट मीडिया पेज ते ॾेखारे रहिया आहियूं। हींअर जेका पुल खां तमामु हेठि ट्रैक्टर बि हलियो वियो आहे, उनखां पोइ जेका ट्रालियुनि जो जेको ब्लॉक आहे उहो बि मुकमल तौर ते टुटी भुरी चुका आहिनि। हीअ जेके हाणे ॾिसूं त हिन खे क्रेन मशीन लाइ हिननि ठेकेदार सां बि ड्राइवर ॿुधायो त असां ठेकेदार सां बि ॻाल्हायो आहे ऐं जितां ब्लॉक खणी आयासीं उन
वारे मालिक सां बि असां ॻाल्हायो आहे त हाणे उहे अचनि पिया त हाणे हू कंहिंजी मदद तहत कढंदा आहिनि क्रेन मशीन जे थ्रू कढाइनि था या को ॿी का अहिड़ी का ट्रैक्टर वग़ैरह जे सहारो वठी करे हिन ट्रैक्टर खे ॿाहिरि कढी था वञनि। उहो त कढंदा, उहो लाज़मी कढंदा, पर हाणे सुवालु इहो थो उभिरे छा हिन पुल जी तकड़ी तुर्त मरमत थींदी या इहा पुल नए सिरे सां तामीर थींदी या इहा साॻियो ई हुनजो अधु पासो खाधल हूंदो ऐं वरी ॿिए कंहिं पासे जे भॼण जो इंतज़ारु कबो। भाषा ॿुधाए पंहिंजे त हिन जे मथां को मज़दूर तबिको बि हुयो जेके पुल पंहिंजो जेके हिन ते का ब्लाक रखिया अथनि या लाहींदा आहिनि उन्हनि जे ज़िमे हूंदो आहे। ऐं ट्रैक्टर ड्राइवर हुयो, उन्हनि जो छा सूरत हाल आहे? जेके इंसानी जान उन्हनि जो को ज़्यान त न थियो आहे, को माण्हू ज़ख़्मी? उहो हिननि मां अचण सां ई ड्राइवर सां ॻाल्हि ॿोल कई ऐं जेके पासिंगर में मज़दूर वेठल हुआ मां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि चयो त असां जीअं ई हादसो पेश अची वियो त बुल टपा ॾेई असां परते थोरो महफ़ूज़ जॻह ते किरियासीं ऐं उन खां अॻु में ॿ मज़दूर कुझु लही विया। जॾहिं त ड्राइवर बि ॾिठो त ट्रैक्टर जॾहिं वञे पियो त हू बि तुर्त लही ऐं बाहिफ़ाज़त हेठि ज़मीन ते पहुतो। अचो अहिड़ो असां तव्हांखे ॾेखारियूं था त हींअर सूरत हाल ॾिसो, पुल खां बि जेके हेठि वञी ऐं पुल जो जेको आहे सो ट्रैक्टर जो पोयों ट्राली जो सॼो पासो हेठि किरी पियो आहे, जंहिंमें हीअ सूरत हाल। हींअर को ॻोठाणो अगरि असां सां को ॻाल्हाइणु चाहे हाल अहिवाल जे त तव्हां कीअं ॾिठो मंज़र, छा महसूसु कयो? बचा छो हिननि जो माण्हू बची विया अला ख़ैर कयो। हा हा असां आयासीं। पुल पहिरियां कमज़ोर हुई या कमज़ोर हुई, भॻल हुई, भॻल ई हेठां ट्रैक्टर वरी पंहिंजी ॿ थी वरी ठाहे वरी भॼी पई वधीक ॻोठाणो जेको हुन पंहिंजा हाल अहिवाल ॾिना त पुल अॻु में ई कमज़ोर हुई, पर इहा सुवालु साॻियो ई उभिरे थो त इहे कमज़ोर पुलूं आख़िरकार इहे कहिड़ा ठेकेदार आहिनि जेके ठाहिनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन छो नथो खयो वञे? आख़िरकार अहिड़ी छो जेको आहे सो सिंध हुकूमत कायल सुस्त बणिजी चुकी आहे? पंहिंजो नवाज़ी त भली करे थी, पर उन्हनि ते कन मट त कनि, उन्हनि ठेकेदारनि जी, हुननि इंतिज़ामिया जी सरज़निश त कनि जीअं अहिड़ा हादसा न थियनि ऐं जीअं बचा थी वञे। जीअं अमूमन करप्शन त पूरे सभिनी खातनि में आहे, छा असांजा खाता जेके कंबर जा या सिंध गवर्नमेंट जा छा इहे खपी चुका आहिनि या इहे ठीकनि ते हलनि था? जो को बि जेका ईंदड़ बजट आहे उहो किथे नज़र नथी अचे, कमकार किथे थिए कोन थो, पुलूं सभु सॼे ज़िले जूं तबाह आहिनि, पूरी सिंध में इहो हशर आहे। हाणे मां त कराची बि वियो आहियां, कराची जा बि मुख़्तलिफ़ रोड रस्ता दग आहिनि, उन्हनि जी सूरत हाल इहा हुआ। हैदराबाद वारे पासे घुमणु थियो आहे, नवाबशाह मटियारे वारे पासे या वेंदे घोटकी वारे पासे, पूरी सिंध जी मजमूई सूरत हाल इहा ई आहे त इहो सॼो सिंध हुकूमत ख़ुदि माना करप्शन जे वर चढ़ी वई। ईअं खणी चऊं त हुकूमत जो नालो ई करप्शन ऐं हुकूमत थी वियो आहे। छा तव्हांजो महसूसु कयो था? छा असां क्या करे जाए, असां मजदूर लोग हैं, साको आखे ने कि भाई घेन वञो, असां तो चुप करते आए से पे अगो अल्लाह माफ़ करे, अगर कोई बंदा बैठा होंदा तले आ वञे या कोई नफ़ा नुकसान भी थी सकदा है। तुसां किथों आए वे और केड़े पासे चावणा? पंजाब बिचो आए हैं, भावलपुर पंजाब तो आए से मजदूर लोग हैं। ए मल किथों है तुसां समाज चाओ केड़े? नसीराबाद ए मतवाड़ा ठेकेदार ना या नसीराबाद इंतजामिया जो समाज राब्ता थे हाली कोनी थे, उन्होंने राब्ता नहीं थिया न। ठीक है बस हले थी जी नज़र जीअं त गाजी ख्वाड़ लॻ गाज़ी खान मरकंड में ही ट्रैक्टर सां ख़तरनाक हादसो पेश आयो आहे, जंहिंमें पुल जेका आहे ॻोठाणनि जे सहूलियत ख़ातिर ठाही वई बणाई वई, उनखे काफ़ी नुक़सानु थियो आहे। जीअं त हीअ जेके ब्लाकनि सां भरियल ट्रैक्टर आहे उहो बि दस्त थी वियो आहे अंदरि, ऐं सॼी जेका पुल आहे उहा ड्रही पट थी आहे ऐं दस्त थी वई आहे अंदरि, ऐं सॼो ट्रैक्टर जेको आहे हिन में हलियो वियो आहे। इहे ट्रैक्टर ऐं ट्राली जेको आहे हिन में अंदरि हलियो वियो आहे। हीअ बि सरकारी कमु आहे, वाटर कोर्सनि जो कमु हले पियो, भरिसां ई को वाह जो कमु आहे, जिते ही जेके मज़दूर आहिनि ट्रैक्टर ट्राली वारा उहो हे ब्लाक नसीराबाद मां खणी करे शिफ्ट करे रहिया वाटर कोर्स जे तरफ़, त उते इहे कमु हलंदा जेके असांजे हिते 12 तालुके में काफ़ी कमु हलंदा न, सो हुननि हीअ ब्लाक मुंतक़िल करे रहिया। त ब्लाकनि सां भरियल जेको ट्रैक्टर ट्राली हुई सॼी दस्त थी वई आहे ऐं मोरी सॼी तबाह थी वई आहे। हींअर तव्हां पाण मनाज़र ॾिसी सघो था, जॾहिं त हिन ते वेठल जेके मज़दूर हुया उहे हींअर महफ़ूज़ आहिनि ऐं ड्राइवर बि टपो ॾेई भॼी वियो। जीअं त ट्रैक्टर ट्राली जेका आहे सॼी दस्त थी वई आहे, हीअ सॼी मोरी हींअर ड्रही चुकी आहे, हींअर दस्त थी चुकी आहे, धमाके सां किरी पई आहे। हीअ जेके लेबर आहे उहो तव्हांजे साम्हूं बीठो आहे,
हे जेके लेबर हुयो हिन ते उहो साम्हूं तव्हांजे बीठा आहिनि। सो जेको हिन जे मथां लेबर हुयो उहो महफ़ूज़ आहे। नंढा ॿार वरिते थियो